गड़ी छड़ी से असां तमामु अॻिते निकिरी वेंदासीं। असां तमामु अॻिते वञण वारी क़ौम वधि में वधि असांजी आहे पंहिंजी। ॾिसो असां में बरोच आहियूं, असां में रस्म रिवाज भी तमामु घणा आहिनि, ग़ैर तुंहिंजा बि इलाही मसइला आहिनि असां सां। पर मुंहिंजो तब बि तव्हां कयो आहे पंहिंजे औलाद खे पढ़ायो, झटकी में कुझु कोन, न्याणियुनि खे पढ़ायो, पंहिंजे पुटनि खे पढ़ायो। पढ़ाई ही उहा शइ आहे जेका असांखे अॻिते आणी आहे। मां जॾहिं पंहिंजी ज़ाती न्याणी खे पढ़ायां थो, मां पंहिंजे पुटनि खे पढ़ायां थो, त मां उन्हनि सरदारनि कोन आहियां जो तव्हांखे यार औलाद न पढ़ायो मगर तव्हां सां अॻिते निकिरी वञे। असांखे दिली ख़ुशी थींदी इंशाअल्लाह। जे आउं ॾिसंदो आहियां न कोई चाटियो असांजो एसपी आहे त बाबा उहा मुंहिंजी इज़त आहे, मां वेंदुसि त मूंखे इज़त ॾींदो। पोइ बि घुमी फिरी केतिरो बि मोतबर थींदो, पर उनजे नंग जो भी मालिक माया, उनजे फैसले जो भी मालिक माया, उनजो पीउ भी माया। ॿियो तव्हांखे ख़बर आहे बाबा मरू मूंखे चवंदो त बाबा पहिरियों पाड़ो पोइ दारियो। तव्हांजे जे चांटियनि जे पाड़े में को गरीब वेठो आहे, ईअं असांखे केरु न चए तुंहिंजा चांटिया हिन पाड़े में वेठा आहिनि पर बाहि छॾे चल पाड़े जे लाइ। ईअं न कयो, पंहिंजे पाड़ेसरनि सां रहायो, पंहिंजे भाइरनि सां रहायो, पंहिंजे पाड़े जा जेके सिंधी क़ौम असांजे पाड़े में रहे पिया। हिकु मिसाल ॾिबो आहे त यार मुड़ुस माण्हू सां जे पाड़े में रहिजे त लिहाज़ा माण्हू कोशिशि कंदा तव्हांजे पाड़े में रहे। तव्हां मोहबुल वतनी ॾेखारियो, पंहिंजो प्यार मोहबत ॾेखारियो, माण्हू तव्हांजी तारीफ़ कंदा। असांखे पाण खे हिकिड़ो एग्जाम्पल ठाहिणी आहे, असांखे अॻिते वधणो आहे। घणो थी वियो झटको सिस्टम, हाणे निकिरो बाबा औलाद पढ़ायो, निकिरो कमु कयो, कंहिं बि कम में ऐब न सम्झो। मां तव्हांजे आॾो वेठो आहियां, नवाब जो पुटु आहियां, मां कमु कयो आहे पंहिंजी ज़िंदगी। मां लंडन पढ़ंदोसि, मां दुकान ते कमु कंदोसि, को ऐब कोन्हे हिन में। छाकाणि ऐब आहे यार, ऐब जंहिं शइ में तव्हां ऐब सम्झो न तव्हां कॾहिं कामयाब कोन थी सघंदो। ऐब का शइ न आहे। पंहिंजे गैरत ऐं पंहिंजी शयुनि खे ॾिसी कंहिंजो कमु करणु, को मज़दूरी करणु को ऐब कोन्हे। इंसान पंहिंजो जेको बि खाए, पंहिंजी दाल भाॼी खाए, पर धारे जे गोश्त मां पंहिंजी दाल बहितर आहे। ॿिए जे घर वञी पिनण खां पंहिंजी दाल मानी खाईंदासीं, पंहिंजी इज़त सां रहंदासीं, पंहिंजो अछो लटो धोई, पंहिंजो कपिड़ो धोई। मां हॉस्टल पढ़ंदोसि बर्नॉल में एबटाबाद, चवंदा त भाई यार सरदार नवाब जा पुट आहिनि, पोइ असां मां पंहिंजा कपिड़ा बि पाण धोअंदोसि, पंहिंजा बूट बि पाण पॉलिश कंदोसि। इन में मुंहिंजो त कोई पाइण